बिनस जाए हमें बिख फैलो बिनस जाए हमें बिख फैलो ओ बिनस जाए हमें बिख फैलो बिनस जाए हमें बिख मेलो गुन गावत तेरी उते रस मैलो गुन गावत तेरी उते रस मैलो। श्री राम प्रभु जा गुण ॻाइण सां तुंहिंजी मल उतरदी वेंदी कामनाउनि जी वासनाउनि जी प्रभु जी सिफ़त करण सां श्री राम जिन खे हृदय में नाम तन खे उञन बुख श्री राम उहो सदा माणनि सुख तनियूं असांजे मनोहर भगत जो सलोक चए पियो गुन गावत तेरी उतरस मैल तेरी उतरस छाजी मैल काई मिटी कोन कामनाउनि वासनाउनि जी मैल जेका अंतःकरण जे मथां पर्दो चाढ़ी बीठी आहे बिनस जाए नास थी वेंदो हौमे माए मुंहिंजो जेका वेहो आहे जेका इंसान खे नास करे रही आहे मां मुंहिंजो करे ईअं मरी वियो टपड़े ते पिया रहिया तोखे प्रभु पैदा कयो प्रभु संसार पैदा कयो वरी प्रभु संभालियो बिनस जाए हौमे बिख फैल बिख इहा जेका वेहो तूं अंदरि फैलाईंदो वेंदो आहे माए मुंहिंजो जी उहा गुणनि जे ॻाइण सां इहा तुंहिंजी वेहो नास थींदी पोइ नास थींदी पोइ छा थींदो होय अचंत बसे सुख नाल होय अचंत बसे सुख नाल होय अचंत बसे सुख नाल ओ सास गिरास हर नाम संभाले ग्रास हर नाम संभाले होए अजंत वावा गुण गाईंदे अचंत थी वेंदे बसे सुख नाल सुख में सास ग्रास हर नाम संभाल सा खणंदे छॾींदे हर नाम संभाल पर न तोखे इहो कमु ॼणो साधारणो लॻे थो साधारणो या सादो कमु या ॿाराणो कमु लॻे थो तूं भुल थो खाए इहो कमु तोखे केरु नथो करणु ॾे जेको हिन राह में वॾो अटकाव आहे कहिड़ो छा ॾिसियां न प सघेली मन्ना छा ॾिसियां न प सगली मन्ना साध संग पावे सच धन्ना साध संग पावे सच धन्ना सियाणपा छॾे ॿारियूं हे मुंहिंजा मन ये ॿारियूं सियाणपा छॾे राम साध संग पावे सच धन हरि नाम जो धन जेको आपतकाल महिल तोखे कमु ॾींदो जेको हा हे धन तोसां साण हंदो तुंहिंजा प्राण बि हरे वेंदो मां अॻ में खुलियाम केतिरा भेरा चवंदो आहियां जड़ माया चेतन माया स्त्री जड़ माया धन अगरि तोसां साण आहे त भॻवान दया करे तूं सुख सां कंहिं जाइ ते पहुच न मिसाल बाबा हिक सां मिसाल असां सभई सोचूं हे बाड़ियूं आयूं आहिनि ॿिनि टिनि प्रांतनि में छा असां वटि न अची सघंदी आहे असां बेभवा छो था थियूं उन्हनि सोचियो असां वटि अची वेंदी जंहिं वटि आई आहे कीअं भाई जेको मरे थो असां न मरदासीं असां बेभवा छो था थियूं त तीअं सोचूं जंहिंसां इहे घटनाऊं थियूं आहिनि पिस्तौल वारा अॻियां आया ख़तम करे पोइ त स्त्री उन जी आहे जो कॾहिं अॻियां रखियो स्त्री असांखे ॾे पोइ तोखे पहुती थींदी छा करे अॻिलो
किन धन रखियो हेॾे कर धन न त न, ऐं हणी करके पोइ त धन उन्हनि जो थियो ई न। हे जड़ माया चेतन माया तोखे घर जे अंदरि सुख जो साधन आहिनि बस। ठीकु आहे, कोई ॿुधी त ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे? मुंहिंजा प्यारा, छाड़ सियानप सगली मन्ना, साध संग पावै सच धना। साईं बाबा पार्टीशन जॾहिं थी तॾहिं पन्याकल में जतोई न वञनि पिया। 42 में आस्थान पंहिंजो ठही वियो, जतोई में मिट माइट परिवार वेठो, कंहिं त कंहिं ख़्याल सां शाम जो वञनि पिया बाबा साईं। पर भेष हे हुयो, हिन भेष में जेके उते सिख रहियल आहे सिंधी केतिरनि ॾाढियूं कूड़ाए छॾियूं, के भॼी आया, किन खे साड़ियो वियो, सॼियूं गाॾियूं साड़ियूं वयूं पंजाब में। असां कुंदन सिंह ईंदो पुटु जेकंबा जो, मां साईं कुंदन सिंह कीअं? चए असां सिख ई आयासीं सिंधी, कराची ताईं वियासीं, के असांजा हलिया विया, के रहिजी वियासीं, तॾहिं ॾाढियूं कूड़ाए छॾियूंसीं, भई हाणे असांजो रहण जो हे हाल न थींदो। न सम्झियो? ईश्वर जो भरोसो खपे न। मूंखे भाई बकारी पियो ॻाल्हि करे, मूंखे राधाराम ॾे विया, उता ते भाई जगतराम साहब फैज़ाबाद वारा उते आया, गुरुदरबार जा थिया, वेहण वियासीं, भाई गुलूराम बि साण हुयो, वेठासीं, भाई गुलूराम निमाणी मूर्त, भाई जगूराम जो शिष्य, जगूराम सतराम दास जो, साईं सिधो सो डायरेक्ट सचे साईं जा। अचो हाणे ॻाल्हि ते त मूंखे राधाराम चवनि थो, बाबा हाणे हिन भेष जो हे रखण जो टाइम हिते न रहियो आहे। नालो भाई गुलूराम ने खणी करके चयईं, भाई गुलू बाबा है जवाब साईं जन ॾिनो, जंहिंजे आसरे असां आहियूं, वरी वक़्तु उन ते नंगो आहे, सदाईं रक्षा कंदो। कीअं? अड़े भाड़ी भजदान जंहिंखे भवन माया जा संतन हयाती उते गुज़ारी, राम बस वेठा ई रहिया, सबको सलाम वराईंदो हो। पर कंहिं वक़्तु उहो भेष ते मां ॻाल्हि थो कयां, संझा जे महलो जे मोटनि पिया, जतोइन वञनि पिया, मोटनि छा जो घर त जो हुयो कोन, घर त जो पने हुयो, वञनि पिया त हिकिड़ो पंजाबी वॾी कुहाड़ी सां ईअं साम्हूं लड़ी आयो, मथो ओलारण जे लाइ। साईं जन बस अख पटी और शब्द त सदाईं अंदरि आहे, बस शब्द खे वज़न ॾिनो, उहो हिलजी वियो, उहा कुहाड़ी हेठि किरी पई, चरणनि ते किरी पई। अड़े साध संग पावै सच धना। हरि जी शक्ति का बिया बाबा, घटना बिया। मां तव्हांखे केतिरियूं घटनाऊं हिते जे असां झंग में वेठासीं, लखनऊ वारनि खे सुम्हाईंदासीं असां, साईं काशनदास तूं सुम्ह, असांजो आश्रम अकेलो आहे। अड़े कीअं रहियासीं, भितियूं बि कोन ॿाहिरि, कपिड़ा लाथू सुम्हिया पिया हूंदा हुआसीं, सभु टपड़ उते पिया हूंदा, सभु पधरे भित मां 1.5 साल खां पोइ ॾेवाई ॿाहिरि। श्री राम, छा न थियो? साध संग पावै हर पूंजी संच करो ब्योहारो, हर पूंजी संच करो ब्योहारो, हर पूंजी संच करो ब्योहारो, हर पूंजी संच करो ब्योहारो। इहो मिसाल हल्को नाहे। हिकु वज़ीर आज़म पास थो थिए, छा वज़ीर आज़म पास थो थिए, मुख्यमंत्री पास थिए, हितां जो ई आहे, VIP रोड छो न, पर वज़ीर आज़म जे पास थियण खां पोइ बि वज़ीर आज़म खे 2 रोड न मिलिया। छा? मोहनलाल जो विहांउ थो थिए, अटल बिहारी एयरपोर्ट तो थी करके जगदीश गांधी ॾे वियो, 2.25 कलाक उते थी करके हितां ई पास थियो, पर उनजे हिते अचे आ विहांउ में, पर उनखे व्यवस्था छूट न ॾिनी। छा? व्यवस्था वारनि, छो जो उनजे अंटर में असां आहिनि, जॾहिं हिते आयो बि हुयो तॾहिं ख़बर न आहे अलाए केतिरा हुनजी हम चौरस मील यानी एरिया हुनखे सुरक्षित रखणी आहे। त जॾहिं हिते आयो वरसी ते, तॾहिं हेॾो कोठनि ते पुलिस बीठी, 2-4 घर हुया, उतां पुलिस गनारा बीठा, त माना हुनजी एरिया एतिरी आहे न जंहिंमें एतिरी सुरक्षित रखणी आहे। छा सम्झियो? उहो अंदाज़ो हुयो त हुनखे एतिरी छूट न हुई जो हुनखे न ॾेई सघिया, पर एतिरो त हुयो न जो हिकु ई रोड में पास थियो, हिकु रोड असांखे हुयो ई हुयो। इहा हल्की ॻाल्हि न आहे, थोरी अखियुनि जे खोलण जी ॻाल्हि आहे। कोई वज़ीर आज़म खे 2 रोड न मिलिया, इहा ॻाल्हि काई माना नथी रखे। हर पूंजी संच करो ब्योहारो, यहाँ सुख
दरगाह जयकारो इहा सुख दरगाह जयकारो ओ यहाँ सुख दरगाह जयकारो इहा सुख दरगाह जयकारो इहो शब्द ई रहंदो बाबा ओम शब्द ई रहंदो सभु मिली वञो हे मां नथो ॻायां सभु ॻायो आकाश ई रहंदो आकाश मों ई सॼो शब्द मों ई संसार ठहियो आहे शब्द जे अंतर्गत हली रहियो आहे शब्द में ई समाइजी वेंदो धरती पाणी में पाणी हवा में हवा पंहिंजो शब्द में आकाश चिदाकाश में समाइजी वेंदो हे जेकी आवाज़ कंदो बसि आवाज़ ई रहंदो असां न रहंदासीं संसार में आवाज़ रहंदो भुली न वञो असली साइंस खे सम्झो प्रेम सां ॻायो हे असां ई ॻाई रहिया आहियूं हे प्रभु तव्हांखे धुन ॾिनी आहे प्रभु जे अंदरि नाम ॾिनो आहे इहा शइ तव्हांजी नाहे प्रभु जी आहे प्रभु खे ॾियो यहाँ सुख दरगाह तव्हांजो मन संकल्प में अची वेंदो भई जेकी बाणी साहिब जी चए थी उहो गुरू असांजा हुया न असांजे लाइ चई विया न जेकी चई विया संत गुरू सभु असांजे लाइ आया न यहाँ सुख दरगाह हर पूंजी संच करो व्यवहारो हर पूंजी हरी पूंजी आहे कहिड़ी हिक ॿिए सां मिलो हरे राम साईं छा कंदो न मां ॾिठो भेण एतिरो सारथ भारत थी वियो आहे एतिरो गंदो थी वियो आहे जो सुबुह जो मां पाण अरे उते मां कोराई वार ते सदू जे रोड ते वेंदुमि हिकिड़ो कहिड़ी मां स्टेज ते चवां थो हिकिड़ो मुस्लमान न बचंदो जेको सलाम ॾींदो भाई साहब सलाम मां हिक खे बि न सुञाणा मां जट जो नालो बि न ॼाणा मां नंढे हूंदे टे ज़मीनदार हिकु मोहम्मद बुल्लो मां भाई जगह ते वेठो रहां जीप रोके पहिरें पई त पोइ वञे मां सुञाणे कोन नंबर ॾेई कॾहिं आयो खाउंद बस खान हेॾो फटको ॿधे बुज़ुर्ग वीचारो 80 वरे जो उहो बगी रोके मां वेठो हुजां उते लहण जे करे मां उथी वञा हुन ॾे उथी वञा हो बुलो पाण लही चए मां उमिरि में पिता समान थिया बुले साईं खे चवां न साईं बुज़ुर्ग न बसि तव्हांजी दुआ खपे तव्हां बसि इहो अदब हुयो ॻाल्हि और ॿियो हाजी खान इहे टई खान मां सां हाजी खान हाणे ईंदो वेंदो आहे हाणे बुलो बि पुट सां बि ॿ टे भेरा आयो पर मतिलबु जेका मुस्लमान मिलनि भाई साहब सलाम भाई साहब सलाम भाई साहब सलाम जॾहिं मां पाकिस्तान 77 मोटी हुउमि पोइ मां सुबुह जो घुमण वेंदुमि न त अॻु में शाम जो वेंदुमि मुंहिंजो नेम हूंदो पोइ हेॾो ट्रैफिक जे करे कोराई वाद हली वञा अकेलो हलियो वञा न लुंगी पई आहे हेतिरो लुंगी सिखी हुयमि न की मां लुंगी कोन पाईंदुमि हे त गर्मी जे करे पातमि कंवराम दरबार में त राज पाईंदुमि उहा लुंगी ऐं गंजी पई आहे न को कोई मथे ते टोपी आहे न को धोती आहे लकड़ो हथ में हूंदो बसि भाई साहब सलाम राम बाबा तव्हां साईं जा थियो छड़ो हा मां छा थो चवां हर पूंजी संच करो व्यवहार इहा सुख दरगाह जयकार हिते बि तव्हांखे सुख आहे दरगाह में बि जयकार सर्व निरंतर को देखो सर्व निरंतर को देखो ओ सर्व निरंतर एको देखो मां हितां जी ॻाल्हि कई जॾहिं सुबुह जो घुमण वञा त मां पाण जयराम कयां जयराम न कनि मां चयो वञ भेण भॻवान जो नालो बि ईअं था सम्झनि छा हिन जो कमु पियो आहे तॾहिं तो जयराम करे एतिरी सत्यानाश थी वई आहे एतिरो स्वार्थ गंदो करे छॾियो आहे केरे छॾियो आहे हेठि जो साम्हूं वारो भॻवान जो नालो थो वठे मां जो भॻवान जो नालो वठनि मां छॾे ॾिनो पोइ जेके करण वारा जेके सुञाणींदा आहिनि त मां पार्क में वेंदो आहियां केतिरी ख़ल्क ज़ैफ़ा मर्द नमस्ते कंदा आहिनि न मां कॾहिं ॾिठो ई कोन्हे कॾहिं आश्रम ते आयल ठीकु आहे हुनजी मर्ज़ी भेण हे छा थी वियो आहे तव्हांखे त ईअं तीअं वाणिया थी विया हुन हिंदुस्तान जो असरु असां में बि अची वियो आहे गंदो असरु असां में अची वियो आहे राम असां हिक ॿिए सां मिलो राम राम साईं अरे हो बि राम राम कंदो असां बि राम राम कंदासीं न इहा गूंज हले न पिछाड़ी बचे राम जो नालो न न तूं रहंदे न मां रहंदुमि छा रहंदो छा सम्झियो असां ईअं कयूं न पंहिंजे क़ौम सां अॻे संतनि सां हरिहर कबी ऐं आम माण्हू सां राम हरिहर हरि विष्णु और हरि हर शिव छो जो आदि ॿई देव उन जा नाला संतनि सां खणबा पहिरें पवंदा अॻे असांजे सिंधी संतनि खे पंहिंजे ॻोठनि में साईं हरिहर और हिकु भाई बंदि हिक ॿिए सां मिलंदा साईं राम राम साईं राम राम साईं राम राम हुन बि चयो राम राम हुन बि चयो राम राम हुनजो ई भलो हुनजो ई भलो श्री राम इहा हर धन गॾु करणो आहे न कंहिं महिल सांस हलियो वेंदो हर पूंजी संच करो व्यवहार यहाँ सुख दरगाह जयकारो
सरब निरंतर एको देखूं सर्व निरंतर एको देखो सर्व निरंतर एको देखूं सर्व निरंतर एको देखो कहो नानक जाके मस्तक लेखो नानक जाके मस्तक देखो कहो नानक जाके मस्तक लेखो नानक जाके मस्तक देखो बाबा कहो नानक जाके मस्तक लेखो नानक जाके मस्तक देखो सर्व निरंतर निरंतर एको देख अंदर में उन्हें प्रभु खे ॾिस और सर्व निरंतर सभिनी में वो मुंहिंजो प्रभु वेठो ये 12 रूप अलग अलग ॾिना अथई संसार जे प्रक्रिया हलाइण जे लाइ अंदर सभिनी में हिकिड़ो ई वेठो आहे जेको तो में आहे उहो मां में आहे हीअं जेको तो में आहे अबा घोड़े चढ़िया छा बुलड़ी वञे थी नौजवान ॿारड़ी गॾु आहे घोड़े चढ़िया बेली मूंखे बि केॾे वञे थो चए हिन ॻोठ चए मूंखे बि हिन ॻोठ वञिणो आहे पर मां थकल आहे न्याणी थकिजी पवंदी हिनखे घोड़े ते चाढ़ी वञो ते पहुचाए मां पुॼां थी पई चए न भाई न अॻिते हलियो वियो मन में भाव आयुसि अड़े भेण जवान छोकिरी मिले पई हाली खयूं वञा सां पोइ ॾिसां सां मां मोटी आयो हा मां छोकिरी ॾे चए बा जंहिं तोखे मोकिलियो आहे उहो अॻ में मूंखे ॿुधायो आहे हाणे तूं रस्तो वठ हा बाबा हा बाबा कंहिं बि स्त्री ॾे तूं तके उहा तंहिंमहिल भापी वेंदी तूं तके छो थो पुटु उनजे अंदरि वेठो आहे तूं कहिड़े ख़्याल सां तके रहियो आहे वॾो इम्तिहान वेठो आहे ॿारणी ॻाल्हि आहे छा संतनि जी सूक्ष्म दृष्टि हर शइ मां निकिरनि था हे चवनि था हवा में नथा चवनि जेको तुंहिंजे अंदरि आहे उहो सभिनी जे अंदरि आहे तूं कहिड़े ख़्याल सां ॻाल्हाईंदो कहिड़े ख़्याल सां ॾिसेंदो स्त्री खे उहा अॻ में तोखां आज़माए थी मुंहिंजा प्यारा प्यारा सर्व निरंतर एको देख कहो नानक जाके मुंहिंजा मस्तक में भाग आहिनि उनखे इहा दृष्टि हथ ईंदी बसि इहा हथ अचे बसि सब में प्यार सां मुंहिंजा प्यारा सुखमनी सुखमृत प्रभु नाम सुखमनी सुखमृत प्रभु नाम ओ सुखमनी सुखमृत प्रभु नाम बाबा सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम वाहगुरु भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम हाँ सुखमनी सुखमृत प्रभु नाम बाबा सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमनी वाला सुखमनी श्री राम श्री राम चवणो पइजी वेंदो आहे त उहो बि लिखी छॾियो भई न इहो सभु असां घर गृहस्थी आहियूं हर न्याणियुनि वारनि सां थिए थो त जेकी नथो थिए उहो बसि इहो मुंहिंजो नुस्ख़ो खणी वञो जेकी नथो थिए उहो बि सुठो जेकी अॻिते थींदो उहो बि सुठो बसि इहो ठपो मग़ज़ में विहायो न न्याणी खे चिंता करण में विझो न पाण चिंता में पओ थियणो न हुयो सम्झियासीं जेके न थियो इहो बि सुठो जेके अॻिते थींदो इहो बि सुठो बसि इहो वचन खणी छॾियो हूअं 9 कलाक बि थींदो आहे 11 कलाक असां सॼो योग सां जोड़े हलंदा आहियूं खिमिया कंदा लेट बि थी वई आहे और हाणे थी वियो आहे 14 कलाक सत्संग 7.5 कलाक रात जो थियो आहे 7.5 कलाक हे थी वियो आहे कुल 14 साल जा 14 कलाक थी विया जेकी प्रभु कराए कंहिं न कंहिं बहाने सां प्रभु कृपा करे जीअं राति वेठासीं सत्संग खां पोइ कलाक कीअं आनंद आयो न वेहण में मां वेहां पियो ईअं वेहंदासीं पिया वरी सत्संग शुरू कराए खणी थोरो 2 कलाक त वरी सुबुह जो ईअं वेहंदासीं तव्हां सां भॻवान हाणे वरसी आहे त सॼो वक़्तु तव्हां सां आहियां
वरसे में असां थोरो इहो सम्झी छॾियूं त सभिनी जो दिलि चवंदी, मुंहिंजी बि दिलि चवंदी पहिरियों तव्हां मां सां, पहिरियों असां नंगर जा नंगर पंहिंजो सदाई दर्शन थिए थो, शेवा में आहियूं। पर छा आहे, व्यवस्था जो अहिड़ो हिसाबु आहे, व्यवस्था जो जंहिंमें भेनरुनि खे हेॾो अचिणो पए थो। पर हाणे थोरो अहिड़ो ठाहियो आहे जंहिंमें कलाक ॿ असां खणी उन पासे ॾे थोरो वेंदासीं, छो जो भक्तनि हेॾे अचिणो थो पए त 10 ॼणियूं ज़ाइफ़ां हेॾे मोकिलीनि था, उहो भक्तनि जो ॻाल्हो रहे थो। पर फिर बि जेके अॻियां असांजा संत बीठा आहिनि, उहो मथो टेकण हेॾे आहियूं, 10 ॼणियूं बीठियूं आहिनि, जेसि ताईं हिकु मथो टेके त उहो संतनि जो दर्शन ई बंदि थो थिए, होॾो छुटो त हेॾे बंदि थो थिए। त इहे ॾाढो सोचियोसीं पए त हाणे ईअं करिणो पवंदो, कलाक ॿ ओॾे वेहणो पवंदो, जंहिंमें ज़ाइफ़ुनि खे ओॾो जो ओॾो दर्शन थी वञे, वरी हेॾो हे थिए। तंहिंखां पोइ जेके शइ लोकल जा वधीक मिलण जो न, सदाई मिलिया पिया सभई मिलूं था। जेके ॿाहिरियां अचनि था, जेके रोज़ आया, वरी उहो ॿिए ॾींहुं न मिलनि, वरी उहो 3 ॾींहुं न मिलनि, जेके पहिरें ॾींहुं मिली आहे, इहो सभिनी जी सहूलियत रहंदी, सभिनी जे सुख जे लाइ। हा, हिकु और उन वेहण जे करे राति मां राउंड करण आयुमि थोरो ॿाहिरि, त केतिरा ॿार बि, केतिरी मायूं बि ॿाहिरि। हा, ज़रूरु न आहे त असां एतिरो त वेही सघूं, पर जेका मां वेनती रखी त नितनेम शाम जो पूरो थियो, पोइ 11 बजे शुरू थियो, रोटी खाई सुम्हूं वञी, ईअं न, रोटी खाई असां सत्संग में ज़रूरु अचूं, कोई बि रहिजे न, जेका घड़ी वेही सघियासीं, आराम अचे थो। जायूं ठहियूं पियूं आहिनि, लोकल वारनि जे सुम्हण लाइ बि, महिमाननि जे सुम्हण लाइ बि, ईअं कोन पोइ अची तव्हांखे हंधु विछाए ॾींदा। भेनरुनि ॾे बि होॾे बि ईअं ठहियल हूंदा आहिनि, माण्हू बीठा आहिनि शेवा में, त आराम कयो वञी ॼण, उहा बि घड़ी तव्हांजी सत्संग जे लेखे आहे। पर रोटी खाई सुम्हियासीं वञी, पोइ त घर वारो नमूनो थी वियो न। थोरो उते अची करे जंहिंमहिल अखि लॻे तंहिंमहिल उथी चऊं, असां ॿोधे ॿोधे अची आराम कयूं, पर वरी सुम्हूं इन ख़्याल सां न त सुम्हणो ई आहे, वरी सुबुह जो उथंदासीं, ईअं न। जेका घड़ी असांखे आराम आयो, वरी उथी करे असां सत्संग में अचूं। कीअं ॻाल्हि लॻे थी? सभ जे भले लाइ सहज सहज वृत्ति आहे। श्री राम। पोइ मां राउंड ॾिसण में छा नज़र आयो त केतिरी दफ़ा वरी ॻाल्हाइण में हेॾे होॾे, हा ठीकु आहे, रोखो थियण आहे, जेको वेहणो न आहे, बिल्कुलु आहे, कलयुग जो वक़्तु आहे। पर जेका विथी पइजी आई, उहो टाइम तव्हां वरी आराम में गुज़ारियो न। रोटी खाधीसीं, थोरो हिक ॿिए सां ॻाल्हायोसीं, ऐं वरी असां विश्राम कयो वञे न, कीअं? ऐं उहो टाइम कलाक ॿ असां छड़ो ॻाल्हाइण में गुज़ारे छॾियोसीं, कीअं? त थोरो इहा होशियारी अचे, असांखे समझदारी अचे त असां कलाक ॿ रेस्ट करे असां सुबुह जो फ्रेश थी करे वेहूं न। हिन ताईं तंग करण ज़ाइफ़नि खे मुंहिंजी ॾाढी सावधानी रहंदी आहे। सावलण खे बि कॾहिं चवणो हूंदो आहे, मेले में कॾहिं बि कंहिं भेण खे, जेके ॿाहिरि तव्हां हकला ॾिसंदा हो, भेण उथे थी, भगत हीअं चवनि था, मुंहिंजी सख़्ती मना हूंदी आहे, कंहिं बि भगत खे छूट न ॾिजो। कोई भगत ईअं चई न विझे, माई त वेह, उनखे काबू कजांइ, इहा चवण जी कोशिशि हिते न करे। या कॾहिं बि भगत ईअं न चए त मथे हथ खणी ताड़ी वॼायो। ज़ाइफ़नि खे वॼाइण जी, मथे हथ खणण जे लाइ कोई इजाज़त कान्हे, सभई पिंजरा बंदि बणाए वेहंदा आहिनि, कोई ज़रूरत कान्हे। असांजे अॼु जे संत जे राम सुखदास जी सख़्तु मना आहे इन ॻाल्हि जी। इहो अदब आहे जो असां ज़ाइफ़ां हीअं ताड़ी वॼायूं, कहिड़ी ज़रूरत आहे? या के भगत चवंदा आहिनि, जंहिंखे भॻवानु बाबा हथ न ॾिना आहिनि, बिला शक ताड़ी न वॼाए, जंहिंखे भॻवानु ज़बान न ॾिनी आहे, बिला शक हीअं न ॻाए। उन बेवकूफ़नि खे भगतनि खे सम्झायो वेंदो आहे, तव्हां ईअं छो था चओ? हे भली खिल न, इहो सभिनी खे इहो प्रेरणा ॾिजांइ। हा, भक्तनि खे ग़लती करण जी कोशिशि न, हिकु शइ ॾिसी करे ॿिए पासे अपनाइनि था। हाणे प्रेम सां भॻवान जो नालो जपियूं। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम, श्री राम जय राम जय
कृष्ण भगवान की जय। बोल गुरु नानक देव की हर हर महादेव साईं वसण घोर की जय। शंशा पारुषा साहिब की सतगुरु जय। साईं खोताराम साहिब की सच्चे जय। साईं सतराम दास साहिब पूज अमर शही साईं काराम साहिब की जय। सच्चे सखू बाबा दाराम साहिब की पूज जय। श्री माता साहिब की जय। संत बाबा हरदास राम साहिब की सर्व जय। संतन महात्मा की जय। सर्व संतन का साधो साधो बोलो अवला